मां सभ खां पहिरियों इहो चवंदुसि त हिकिड़ो निहायती अफ़सोसनाक वाक़ियो थियो 9 ऐं 10 अप्रैल राति जो, ऐं ॻोठ में जुर्म कंदड़नि ऐं जुर्म खे ॾिसंदड़नि तमाशबीन लिकाइण जी कोशिशि कई, पर जीअं पुलिस खे इतला मिली फ़ौरन SHO हुते पहुतो ऐं जेके मरकज़ी मुलज़िम आहे, जेको छोकिरी जो सॻो मामो आहे ऐं ॾाॾो आहे, उन्हनि ॿिन्ही खे गिरफ़्तार कयो ऐं जेको पिस्टल हो जंहिंसां छोकिरीअ जे मथां फायर थिया उहे बि पिस्टल रिकवर कयो ऐं उन्हनि खे अदालत में पेश कयो, जिथे सॻे मामे कातिल पंहिंजो एतिराफ़ जुर्म बि कयो आहे, 164 कई अथई ऐं स्टेट जे तरफ़ां मज़बूत हिकिड़ो केस ठाहियो वियो, मज़बूत FIR थी। उन खां पोइ जेकी 4-5 ॾींहंनि खां पोइ हिकिड़ी वीडियो वायरल थी, उन जे तनाज़ुर में तमाशबीन वाज़े नज़र आया ऐं इहा असां ॾिठोसीं त हेॾे ॻोठ में तमाशबीन जेके आहिनि उहे गॾु थिया आहिनि, हेॾी वॾी एक्टिविटी थी आहे त ॻोठ जे चङनि खे छो न ख़बर पई आहे। उन्हनि मां बि उन्हनि खे बि असां अरेस्ट कयो आहे, 18 ॼणा ॿिया जेके तमाशबीन जंहिंमें शामिल आहिनि उन्हनि खे बि अरेस्ट कयो आहे ऐं उन्हनि जी शनाख़्त जो अमल हली रहियो आहे। इंशाअल्लाह हिन केस खे मज़बूत केस ठाहियो वेंदो ऐं कंहिंखे बि न बख़्शींदासीं, जेके बि तफ़्तीश जा पहलू आहिनि उन्हनि खे ॾिठो वेंदो ऐं सीनियर रैंक ऑफिसर SP लेवल जो ऑफिसर हिन केस जो इन्वेस्टिगेशन जो हेड आहे ऐं मूंखे उमेदु आहे त असां चंद ई महीननि में इन्हनि कातिलनि खे सज़ाए मौत ॾियाराइण में कामयाबु थींदासीं। न, हिन में असां इहो चवंदासीं त जेको छोकिरी सभ खां पहिरीं मूंखे हिन ते एतिराज़ु आहे त कारी उन लफ़्ज़ इस्तेमालु ई न करणु घुरिजे। हूअ मक़तूल आहे, मज़लूम आहे, असांजी भेण आहे, असांजी इज़त आहे ऐं जेको कमु थियो आहे उहो निहायती इंसानियत जे ख़िलाफ़ु थियो आहे ऐं हिकिड़ो असांजी रिवायत जे ख़िलाफ़ु थियो आहे, असांजी सिविलाइज़ सोसाइटी जे ख़िलाफ़ु थियो आहे, तॾहिं असां उनजे स्टेट जे तरफ़ां FIR कई आहे ऐं जेको जंहिंखे चयो थो वञे कारो, उनखे असां कारो नथा सम्झूं, उनखे असां मुलज़िम था सम्झूं, उहो हिन ॾोह में शामिलु आहे। जॾहिं उहो छोकिरी खे हिननि खे वापसि करिणो हो त कोर्ट में पेश कंदा या पुलिस खे इतलाह ॾींदा या दारुल अमान मोकिलींदा, हिननि अहिड़नि सफ़ा कातिलनि खे छोकिरी ॾेई करे बराबरि जुर्म जा उहे शरीकवार आहिनि, जेके तमाशबीन आहिनि, जेके फैसिलिटेटर आहिनि या ॻोठ जा जेके चङा आहिनि जिन खे हेॾी वॾी एक्टिविटी जी ख़बर ज़रूरु हूंदी, उन्हनि खे बि हिरासत में असां वरितो आहे ऐं जेॾो तफ़्तीश खे बहितर कंदासीं इंशाअल्लाह। मां सम्झां थो विद एविडेंस, एलिगेशन्स त तमामु घणा आहिनि पर जेके विद एविडेंस असां कोर्ट में केस पेश कंदासीं त उन में सज़ा खे यकीनी बणाइण में असांखे मदद मिलंदी। मां सम्झां थो त लवाहिकीन माउ ऐं पीउ ॿई आज़ादु हुया, ॿई उहो डेड बॉडी रिसीव करे पिया सघनि ऐं उन में जेको रिसीव करण वारो आहे हिननि जो रिलेटिव आहे मुनीर अहमद चांडियो, उन जी लिखत आहे पुलिस डेड बॉडी उन्हनि वरिती आहे ऐं जेके कफ़न आहे उन जे बकौल जेको मौलवी साहिबु आहे उन इहा दावा कई आहे त कफ़न बि आहे ऐं इन खां अलावा इस्लामी तरीक़े सां तदफ़ीन थी आहे। पर असां वरी बि चवंदासीं त इन्वेस्टिगेशन ओपन एंडेड आहे। जेकॾहिं लवाहिकीन मां पीउ या माउ इहा दरख़्वास्त असांखे ॾियनि था त क़बर कुशाई थिए ऐं इहा जेको इल्ज़ाम आहे इन जी तस्दीक थिए त पोइ असां इनखे बि वेलकम कंदासीं ऐं सेशन जज साहिब खे क़बर कुशाई जी रिक्वेस्ट कंदासीं त भले जे इहो ख़दशो आहे त इहो बि दूरि थी वञे। ज़ीरो सियासी दबाव, बल्कि मां चवंदुमि त हिन वक़्तु सभु असां इंसान आहियूं, असांजो न फ़िरक़ो आहे, न असांजो को मज़हब आहे, न असांजी का पार्टी पॉलिटिकल पार्टी आहे, न असांजो को प्रोफेशन आहे। ज़िमेदारी असांजे मथां ज़रूरु तमामु घणी आहे पुलिस जे मथां त केस खे मज़बूत ठाहियूं, केस में इन्वेस्टिगेशन पूरी कयूं त जीअं कोई बि हिन में बेगुनाह चालान न थिए ऐं गुनाहगार बची न वञे, सभिनि खे सही सज़ा मिले। जेके तमाशबीन हुया, जेके ॾुआरी हुया, जेके कातिल हुया, जेके फैसिलिटेटर हुया, जिन जी चुर्च बि शामिल हुई, उन्हनि खे बि सही तरीक़े सां हिन में फिट कयूं केस में त उन्हनि खे सज़ा मिले, तॾहिं हिन मुआशिरे में ठहराव ईंदो, तॾहिं अहिड़े क़िस्म जा जेके इंसानियत ख़िलाफ़ु ॾोह आहिनि उहे ख़तमु थींदा।